नाचन मांझंद वेझो खाणोट में गोठ सिंघार खोसो ते जामशोरो पुलिस तरफा चढ़ाई करे मासूम ॿारनि ऐं औरतुनि ते तशद्दुद करे खंबे गुम करण वारे अमल खिलाफ खोसा बिरादरी तरफा हैदराबाद प्रेस क्लब आरो एहतजाज कयो वियो। ॾिसूं था मुदस्सिर अब्बास जी रिपोर्ट। नाज़िन टे ॾींहं अॻु जामशोर भरिसां मांझंद जे ॻोठ सिंगार खोस में जामशोर पुलिस तरफा खोसा बिरादरी के घरनि ते चढ़ाई करे ॿारनि ऐं औरतुनि ते तशद्दुद करे खणी गुम करण वारे अमल खिलाफ खोसा बिरादरी तरफा अॼु हैदराबाद प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। अचो त संदसि ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक हुन जो छा चवणु आहे। पुलिस जामशोर नजाइज़ी कई आहे, नाइंसाफ़ी कई आहे। जेको असांजो खोसा बिरादरी आहे मज़दूर तबको आहे, कोयले मिल में मज़दूरी कंदा आहिनि। त 3 महीने खां लॉकडाउन हुयो त हुन जो लॉकडाउन बंदि हुयो, मज़दूरी ते न विया, तूं विया पंहिंजी मज़दूरी जे लाइ, असांखे मज़दूरी खपे, मज़दूरी ॾिए त उन जे लाइ कोयलो ऐं उते जा वॾेरा सियासतदान उन पुलिस जामशोर एसपी खे चई करे उन तशद्दुद कयो आहे, मज़दूरी जे लाइ आहिनि। त हुननि हल्को फुल्को उते मुज़ाहिरो कयो आहे, उन मुज़ाहिरे जे लाइ हुनखे गिरफ़्तार कयो आहे, हुन सां ज़ुल्म कयो आहे, नाजाइज़ी कयो आहे, हुन घरनि ते फेयरिंग कई आहे। ऐं त इहो त नंढे ॿारनि ते फिर ज़ख़्मी कया आहिनि, 4 खां 5 ॿार ज़ख़्मी थिया आहिनि, तंहिंमें हिकिड़ो त छोकिरो गुज़ारे वियो आहे, लेकिन हिकिड़ो लाश गुम आहे। उन खां 4 खां 5 घर हुन जा केरिया आहिनि, 4 खां 5 घर केरिया बि आहिनि। इन खां पोइ 3 खां 35 नियाणियूं गिरफ़्तार कयूं आहिनि, जेल में मोकिलियूं आहिनि। 40 खां 50 मर्द गिरफ़्तार कयो आहे, 400-500 माण्हुनि ते FIR कढी आहे, नाजाइज़ी कई आहे। तो बड़े मेहरबानी करे असां सां इंसाफ़ कयो वञे। असां ग़रीब आहियूं, ॾिसो था त केॾी पुलिस चढ़ाई कई आहे, हुते अञा ताईं पुलिस बीठी आहे घरनि में। असां चऊं था त बड़े मेहरबानी करे पुलिस खे हटायो वञे, इहा इन्हनि जी महिरबानी थी। असां सभिनी चवंदासीं पंहिंजे खोसा बिरादर खे, ऐं असां गवर्नमेंट ऑफिसर खे चवंदासीं त अमजद शेख खे हटायो वञे, ऐं तमामु कमु सही न कयो आहे। ऐं असांजे जेके नियाणियुनि खे 25 या 20 माण्हू जेके ॿधे आहिनि ऐं 10-12 माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। मूंखे अफ़सोस एॾो आहे, जेको नंढिड़ो छोकिरो मासूम आहे, हुनखे धकु लॻो आहे, उते थुड में गोली लॻी अथसि, उहो अॼु ख़बर पई आहे, उहो अॼु मरी वियो आहे। इहो असां सां इंसाफ़ छो नथो थिए? इहा गवर्नमेंट कीअं थी करे? असांखे बड़े महिरबानी करे असांखे इंसाफ़ खपे। खोसा बिरादरी आहे उहे जेकी मज़दूर जंहिं ते हिननि पुलिस चढ़ाई कई आहे, उहे टोटल मज़दूर माण्हू आहिनि। छो जो उते कोयले जो खाण आहे, उते कोयले में हू मज़दूरी कंदा आहिनि, को 500-1000 दिहाड़ी कमाईंदो आहे। उन्हनि छा की पुलिस अमजद शेख कंहिं चङनि मुड़ुसनि जे चवण ते, ॿियनि जे चोंग ते हुननि खे मज़दूरी न मिली, हुननि उते एहतजाज कयो त बाबा असांजी मज़दूरी असांखे ॾियो। उन्हनि कंपनी वारनि जे चवण ते, वॾेरनि जे चवण ते पुलिस न कंहिंखां पुछियो, न कंहिंसां ॻाल्हायो, उन्हनि डायरेक्ट उन्हनि ते चढ़ाई करे उन्हनि जे नंढे नंढे मासूमनि खे गोलियूं हयूं।